अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाला ख़ुश आहियो दोस्तों। हींअर मां सैद इब्राहिम शाह बुखारी वटि बीठो आहियां ऐं हितां मुंहिंजो गुज़र थियो ऐं छांव बि हुई। मां मोटर साइकिल पंहिंजी होॾे बीहारी आहे छांव ते ऐं हिते मां इन लाइ बीठुमि त हिते दिला पिया हुया ऐं हिननि दिलनि जो जॾहिं मां पाणी पीतो यकीन कयो त तमामु ज़बरदस्तु थधो पाणी, असांजे फ्रिज जो पाणी या बर्फ़ जो पाणी हिन खां न पुॼे। ऐं मां इहो चवंदो हलंदुमि त हीअ दिला असांखां विसिरी विया आहिनि। कंहिं 100 मां कंहिं 5% घर में को दिलो हूंदो, बाक़ी को फ्रिज में कूलर पिया हूंदा ऐं पंहिंजो बर्फ़ इस्तेमालु कंदा हूंदा। पर हीअ अगरि दिलो अॼु बि असां घर में रखूं न, यकीन पुछो त असांखे हिकिड़ी जेकी साह जी तकलीफ़ थिए थी या ऐं असांजी जेकी खंघि थिए थी त उहा असांखे न हूंदी आहे खंघि हिन दिले जे पाणी पीअण सां। तमामु ज़बरदस्तु हिन दिले जो पाणी हुयो, मां पीतो ऐं मां इंजॉय कंदो थो हलां। ऐं जेकी बि पॉइंट हिते रोड ते आहे ऐं त मां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदुमि त तव्हांखे जेको आहे सो इहा ॿुधाईंदो हलां त असां जूं पुराणियूं जेकी शयूं असां विसारे छॾियूं आहिनि त उहे अॼु बि किथे न किथे मौजूदु आहिनि ऐं असां अगरि उहे जेके असांखे फ़ाइदो ॾेई सघनि असां उहो इस्तेमालु करे सघूं था। महिरबानी।